वक़्त जी मरम्मत जे लाइ वॾो रिचार्ज जेको कयो आहे सीका शहर में ऐं तव्हां बंदर जो दौरो बि करे आया आहियो इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे छा पस नज़र सही सभ खां पहिरियां त असांजे जलसे में तव्हांजी चोरी थी वई आहे। मां सम्झां थो त जन जे ख़िलाफ़ असांजो जलसो क़ुरान हुजे, क़ुरान ख़ुदि चोर आहिनि, लुटेरा आहिनि, जन तव्हांजी चोरी कराई उनजो अज़ालो करण जे लाइ ॾिसणु पहुता आहियूं। असां खां जेको बि थींदो असां ऐलान नथा कयूं, कोशिशि कंदासीं त तव्हांजो जेका चोरी थी आहे उनजो अज़ालो थी कजे ऐं गॾोगॾु SHO खे SP खे बि चवंदासीं त MN सिंधी सां जेका बि नाजाइज़ी थी आहे उनजो तदारक कनि। गॾोगॾु हींअर असांजो तव्हां सभिनी दोस्तनि वटि पहुचण जो मक़सदु इहो बि आहे त सिंध प्रेस क्लब जा साहब साईं असद कोटू साहब, साईं रियाज़ अहमद साहब, अमन सिंधी ऐं राजा, तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। तव्हांजी नई पार्टी चूंडिजी आई आहे ऐं तव्हां बोर्ड वारे माहौल में जंहिं तरीक़े सां कमु कयो आहे कंहिं में मां नथो सम्झां त शायदि कंहिं ॿिए साफ़ी एॾो कमु कयो हुजे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, छो त हिकिड़ा त सियासी समाजी कम माण्हू कंदा आहिनि, साफ़ ख़ुदि इबादत आहे। तव्हां माण्हुनि जा मसइला, माण्हुनि जूं ॻाल्हियूं, माण्हुनि जी दान, माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो था ऐं हुक्मराननि जूं निंडूं हराम थी वञनि। हू चवनि था बाबा ही कहिड़े क़िस्म जा साफ़ सुजाग थी चुका आहिनि जेके ग़रीब मिसकीन माण्हुनि जो आवाज़ हर हंधि पहुचाइनि था, दुनिया जी पुट ताईं पहुचाइनि था, त हू परेशान थींदा आहिनि तव्हांजे ख़िलाफ़ खे ॾिसी करे। इन जे करे सभ खां पहिरियां मां तव्हांखे मुबारकबाद पेश करणु आयो आहियां। तव्हां ज़बरदस्त नमूने सां 2022 वारी बोर्ड में कमु कयो, बल्कि मां हाणे तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त पाण गॾिजी हिकिड़े जदोजहद कयूं बंदनि जी मरम्मत जे लाइ। 2023 में इहो ॿुधायो वियो आहे त तमामु वॾी बोर्ड अचण वारी आहे। बरसातूं तमामु घणियूं थींदियूं, जेकॾहिं बरसातूं थींदियूं बोर्ड ईंदी त वरी कंहिं शाह जे माण्हुनि खे दरबदर थियणो पवंदो कोटड़ी, कराची, जामशोर ऐं हैदराबाद जे रोडनि रस्तनि ते। 2022 में बि कंहिं शाह जे माण्हुनि जी कंहिं सार कोन लधी। अञा त 2022 जे बोर्ड जा मुतासिर जेके बि असांजा कंहिं शाह जा रहवासी आहिनि उन्हनि जो अज़ालो न आहे थियो। अॼु बि माण्हू बग़ैर छतनि जे पधरे पट वेठल आहिनि। अॼु बि माण्हू वटि राशन न आहे। माण्हुनि जा कारोबार, धंधा, माल मता, ॿनियूं सभु तबाह थी चुको आहे। हुक्मराननि खे